नासी नवाज के आगे नासी सेनेट ने इलेक्शन तरमीमी बिल वैसार पावी अक्सरियत राय सां मंजूर करे वरिता आहिनि। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सेनेट वैसार पावी अक्सरियत राय सां मंजूर करे वरिता। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सेनेट चेयरमैन जी डाइस आॾो एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सख़्त नारेबाज़ी कंदे एजेंडा जूं कॉपियूं फाड़ी छॾियूं। खबर वास शेयर कई पिया। सेनेट ने इलेक्शन तरमीमी बिल वैसार पावी अक्सरियत राय सां मंजूर करे वरिता आहिनि। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सेनेट चेयरमैन जी डाइस आॾो एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सख़्त नारेबाज़ी कंदे एजेंडा जूं कॉपियूं फाड़ी छॾियूं। ब्रेकिंग न्यूज़ वास शेयर कई पिया। सेनेट ने इलेक्शन तरमीमी बिल वैसार पावी अक्सरियत राय सां मंजूर करे वरिता आहिनि। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सेनेट चेयरमैन जी डाइस आॾो एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सख़्त नारेबाज़ी कंदे एजेंडा जूं कॉपियूं फाड़ी छॾियूं। खबर वास शेयर कई पिया। सेनेट ने इलेक्शन तरमीमी बिल वैसार पावी अक्सरियत राय सां मंजूर करे वरिता आहिनि। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सेनेट चेयरमैन जी डाइस आॾो एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। मुखालिफ़ ढुर्जे मेंबरनि सख़्त नारेबाज़ी कंदे एजेंडा जूं कॉपियूं फाड़ी छॾियूं।